अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबतन कशजरतिन तय्यिबतिन अस्लुहा साबितुन व फरुहा फिस्समा तूती उकुलहा कुल्ल हीनिन बिइज़्नि रब्बिहा व यज़रिबुल्लाहुल अम्साल लिन्नास लअल्लहुम यतज़क्करून व मसलु कलिमतिन खबीसतिन कशजरतिन खबीसतिन इज्तुस्सत मिन फ़ौक़िल अर्ज़ि मा लहा मिन क़रार युसब्बितुल्लाहुल्लज़ीना आमनू बिलक़ौलि साबित फ़िल हयातिद दुनिया व फ़िल आख़िरह व युज़िल्लुल्लाहुज़्ज़ालिमीन व यफ़अलुल्लाहु मा यशा। सदक़ल्लाहुल अज़ीम। सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा। भाइरो, सूरह इब्राहिम जो 2-3 आयतूं तिलावत कयूं आहिनि। आम असां वटि जेके ॿ मर्ज़ वॾा आहिनि, हिकिड़ो बद कलामी, ॿियो बद नज़री, ख़राब नज़र ऐं ॿियो गंदो ॻाल्हाइणु। हिननि आयतुनि में अलाह ताला बद कलामीअ जे बारे में 2 मिसाल ॾिना आहिनि। ॻाल्हाइणु वॾी नेमत आहे ऐं अलाह ताला हिते 2 मिसाल ॾिना आहिनि। हीअ आयतूं हिन मस्जिद में तक़रीबन 3.25 साल खनि अॻु मूं तिलावत कई आहे, पर भेरो थो ॾियारिया छो त अहिड़ो मर्ज़ आहे जंहिंमें असां घणो फासी था पऊं। मन को फ़ाइदो थी वञे, वरी भेरो अची वेंदो त कुझु बचाव थी पवंदो इंशा अल्लाह ताला। मिसाल रब साईं क़ुरान पाक में बि सवें ॾिना आहिनि ऐं हुज़ूर जन जे हदीसुनि में बि कई मिसाल आहिनि। अमसालुल क़ुरान जे नाले सां मूं वटि किताब आहे जंहिंमें क़ुरान जा मिसाल आलिमनि गॾु कया आहिनि। 100 खां मथे आहिनि जेके मिसाल क़ुरान में रब ॾिना। जीअं हिकु जाइ ते रब फरमायो मसलु कमसलिल हिमार यहमिलु अस्फारा। इन जो मिसाल जेको इल्म पढ़े अमल न करे रब थो वहे, इन जो मिसाल गॾ वांगुरु आहे। हिमार माना गॾ। यहमिलु अस्फारा, किताबनि जो भार रखोसि ॿोरी, पर आलिम त कोन थी सघंदो, इनखे कहिड़ी ख़बर। वरी ॿी जाइ ते रब फरमायो मसलु कमसलिल कल्ब इन तहमिल अलैहि यलहस तत्रुकु यलहस। इन जो मिसाल बलाम बिन बाउरा जो आहे, कुते वांगुरु, बार रख त बि सहके जे न रख त बि सहके। अहिड़ा सवें मिसाल अलाह ताला क़ुरान पाक में ॾिना आहिनि। हलबो मिसालनि में त वरी यको ॾेई थी वेंदो। हुज़ूर जन जे हदीस में बि कई मिसाल आहिनि। मसलन पाण फरमायो हिकिड़ो जहाज़ आहे सामूंडी, त्रितबिकी जहाज़ आहे, छो त जहाज़नि जी जेका ठहण आहे सकाफ़त आहे इहा तमामु क़दीम आहे, पुराणी आहे। नूह अलैहिस्सलाम जे बेड़े खां वठी हले थो। ख़ुदा आलम लिखिया त नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो ई 2-3 तबका हो।
टिनि तबक़नि वारो जहाज़ हुज़ूर जंदा फरमाइनि। मथियों तबक़ो थींदो आहे अपर, विचों तबक़ो सेकंड ऐं डेक थियो हेठियों तबक़ो। हेठियों तबक़ो पाणीअ में बुॾल, विचूं अधरक, मथियों थियो मथों सैर कंदा हलनि। मथिएं तबक़े जी टिकट महांगी, सेकंड जी कुझु घटि ऐं हेठिए जी वरी सफ़ा घटि, ग़रीबाणो तबक़ो। हुज़ूर जंदा फरमाइनि त हेठिए तबक़े में पाणी कोन्हे, उहे मथे चढ़ी ऐं पाणी भरण था वञनि। पर वेचारा सादा ग़रीब माण्हू, हुननि जी तहज़ीब बि अहिड़ी सुधरियल कान का, न को सफ़ाईअ जो ख़्यालु। हुज़ूर जन फरमाए त पाणी भरण जे करे मथे जहाज़ ते सेठिया जेके वॾा आहिनि, वॾी टिकेट वारा, उन्हनि वटि कीचड़ थिए थी, गप थिए थी, पाणी हारिजे थो हिननि ग़रीबनि खां। नेठि मथे तबक़े वारा कावड़ी जी चवनि था त भाउ हेॾां तव्हां पाणी न भरींदा कयो, न ईंदा कयो असांखे, किनो खणी कयो अथव, असां हेॾी टिकेट वॾी भरी आहे ऐं तव्हां वरी असां वटि अॼु तव्हां किचिरो कयो। त हेठिए तबक़े वारा वीचारा माठ थी था वञनि, जवाबु कोन्हे, सेठियुनि सां केरु पुॼे। चवंदा पोइ भला असां हीअं था कयूं जो पाणी त खपे, पंहिंजो जेको असांजो हेठियों डेक तबक़ो आहे उन में सोराखड़ो करे पाणी था कढूं। त हुज़ूर जन फरमाए जेकॾहिं मथियां न झलींदनि त वञी धूड़ पायो पंहिंजे कमरे में, तव्हां पंहिंजे हेठिएं तबक़े वञी सोराखूं कढो त हेठियां बि बुॾंदा त मथियां बि बुॾंदा। पर जेकॾहिं उन्हनि खे झलींदा त बाबा ईअं न कजो, तबक़ो त तव्हांजो आहे पर जहाज़ त साॻियो आहे न, त पोइ हेठियां बि बचंदा मथियां बि बचंदा। फरमाए त हिन जहान में मुआशिरो गॾियल आहे, के चङा आहिनि के मठा आहिनि। जेकॾहिं कसनि माण्हुनि खे नसीहत न कबी, हिदायत न कबी, पोइ उन्हनि जे मथां जेका शामत ईंदी त शामत में सभई शामिल थींदा। हो बुॾंदा त हो बि बुॾंदा, हो बचंदा त हो बि बचंदा। फरमाए त हिन मुआशिरे में ॿियनि जे सुधारण जी बि कोशिश माण्हू कंदो रहंदो, पाण बि सुधरंदो ऐं ॿियनि खे बि सुधारण जे लाइ महिनत कंदो। ॾिसो त मिसाल वारी ॻाल्हि हुज़ूर जन कीअं पाण सम्झाई। पाण फरमायो मुंहिंजो मिसाल ऐं माण्हुनि जो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो माण्हू बाहि जो मच ॿारे, पोपट पतंग जीत उॾामी अची उन बाहि में पवनि, हिकिड़ो पासे सां वेठो आहे, झटींदो ॿाहिरि उछलाए थो वञे, पर जीत हुते किरी वरी थो उॾामी अची बाहि में पवे। पाण फरमायूं त अलाह ताला दोज़ख जो बभड़ ॿारियो आहे, मां पासे सां वेही माण्हुनि खे बचाइण जी कोशिशि थो कयां, छिके उन्हनि खे ॿाहिरि थो उछलियां, पर माण्हू ज़ोरीअ वञी था बाहि में चबकनि, वञी था पवनि उन में। मिसाल ॾिनो हुज़ूर जन, जल्दी सम्झ में अची। पाण फरमाए अॻियनि नबियनि मुंहिंजो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़े जाइ ठहिराई सुठी, उन जाइ ॾेखारे पियो माण्हुनि खे त ॾिसो कहिड़ी जाइ ठहियल आहे। जाइ ॾिसी चवंदे यार हिकिड़ी सिर खुटल अथसि, इहा न लॻी वञे त क्या बात। हुज़ूर जन फरमाया न तिलक लिबिन माना सिर, उहा खुटल सिर माया जॾहिं मां अची वियुसि त नबूवत वारी बिल्डिंग पूरी थी वईसि। हुज़ूर जन फरमायो मुंहिंजो मिसाल ऐं तव्हांजो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो दावत करे, उन दावत ते माण्हू सॾ ॾियण लाइ मोकिले, विहांव आहे, भत्ता दावत आहे, ख़ैर आहे, सॾ ॾियण लाइ माण्हू मोकिले। पोइ जेको सॾु क़बूल कंदो त दावत खाई सघंदो, पर जेको सॾु ई क़बूल न कंदो त दावत में अची न सघंदो। हुज़ूर जन फरमाए त अलाह ताला जन्नत ठाहे दावत लाइ मूंखे मोकिलियो आहे, हाणे मां तव्हां में दावत ॾियण आयो आहियां, जेको दावत क़बूल कंदो मुंहिंजी त जन्नत में महिमानी खाईंदो, जेको न क़बूल कंदो त कोन वञी सघंदो। अहिड़ा सवें मिसाल आहिनि। अमसाल हदीस वरी अलॻि ई किताब आहे, उहो बि मूं वटि आहे, अमसाल हदीस सवें मिसाल आहिनि, पर इहो पासो जे वठिबो त वरी पंहिंजी असुली ॻाल्हि वरी पोइ पोइ पइजी वेंदी। त मुंहिंजा भाइरो मिसाल वारी ॻाल्हि जल्दी सम्झ में ईंदी आहे। सूर इब्राहिम में अलाह ताला ॿ मिसाल ॾिना आहिनि, ऐं ॿई मिसाल तुंहिंजे मुंहिंजे ॻाल्हाइण जे बारे में, छो त जेका न ॻाल्हाइण वारी ज़बान था कई आहे, इहा तमामु वॾे में वॾी नेमत आहे। जानवरनि खे कन आहिनि, कन असांखे बि आहिनि, जीअं हू था ॿुधनि
तीअं असां बि ॿुधूं था अखियूं ॾिसण वारियूं असांखे आहिनि ॿिलनि खे बि आहिनि पर ॿिलनि वारियूं अखियूं वरी असां खां बि तेज़ आहिनि छो त ऊंदहि में बि ॾिसनि था असां ऊंदहि में कोन था ॾिसूं पेर हलण जा असांखे आहिनि उठनि घोड़नि खे बि पेर आहिनि इहे शयूं जानवरनि खे बि आहिनि पर मुंहिंजा भाउ ॻाल्हाइण वारी ज़बान इंसान खे रब अता कई आहे ॿिए कंहिं बि जानवर खे न ॾिनी हिकिड़ी हिन खे ॾिनी अथई छो त इंसान आहे वलक़द करमना बनी आदम इंसान खे असां वॾे में वॾी इज़त अता कई आहे ॻाल्हाइण जी वॾी नेमत आहे इन ॻाल्हाइण जे नेमत जी जेका नेमत वॾी आहे त वरी पुछाणो बि एॾो वॾो आहे इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह इहा उलूम में लिखियो आहे त ॿिनि उज़वनि खे अलाह ताला उते जो उते ढकु ॾिनो आहे हिकिड़ो ढकु ॾिनो अथई ज़बान खे ॿियो ढकु ॾिनो अथई अखियुनि खे जेकॾहिं ग़लति अखर निकिरण जो अंदेशो आहे त हथ रखण जो खप कोन्हे उते उते चप भिकूड़े बंदि करे वेही रहो इंजी संदे चप आहिनि उते उते बंदि नज़र ग़लति जो अंदेशो हुजे त तूं पंहिंजो अखियूं ॿूटे उते वेही रहो वॾी नेमत आहे ओ तव्हां पढ़ियो हूंदो अॻे पुराणे ज़माने में केनेडी वियो मरी त हुनजी ज़ाल जेकोलिन वरी ॿियो मुड़ुसु कयो 59 साल छा हुनजो नालो हो त उन खे मर्द थी पियो जो छपर अखियुनि वारा खणी न पियो सघे जेकॾहिं ॾिसणो हुजेसि त हथनि सां मथे करे पोइ पियो ॾिसे हालांकि अमेरिका में एॾो सरमाएदार हुजो तॾहिं मां पढ़ियो हो त उन जहिड़ो सरमाएदार अमेरिका में कोन हो पोइ चवंदो यार मूंखां समूरी प्रॉपर्टी केरु वठे रुगो मुंहिंजा छपर पाण ई खजनि त मां समूरी ॾेई ॾियण लाइ तयारु आहियां इहा नेमत रब ॾिनी अखियुनि खे बि ढकु ऐं ज़बान खे बि ढकु उते जो उते ऐं हुज़ूर जन फरमायो मई यज़मुनुली मां बैन लिहये व रिजलये अज़मुनु लहुल जन्नह हिकिड़ो हया व शर्म जी ऐं ॿियो ज़बान जी ॿिन्ही जी जेको मूंखे ज़मानत ॾे जन्नत जो ज़ामिन मां आहियां पाण फरमाए हाल युकब्बु नासु फिन्नार अल्लाह इल्ला बिहसाद अलसिनतिहिम केतिरा माण्हू दोज़ख में मोह भर पवंदा ज़बान जे ग़लति इस्तेमालु करण जे करे आहे नंढड़ी पर वेहजी ॻंढड़ी इज़त में बि ज़बान विहारे ज़िल्लत वारी ज़िंदगी बि ज़बान ॾियारे ॿ अखर ॻाल्हाए जीअ में जायूं मिलनि लख इज़तूं मिलनि ॿ अखर ॻाल्हाए त सालनि जी इज़त लुड़ी वञे ख़तमु थी वञे ॿिनि अखरनि ॻाल्हाइण सां हिकिड़ो तारीफ़ त घणी करे 100 लक़ब ॾे पर पछाड़ीअ में रुगो हिकिड़ो गंदो अखर ॻाल्हाए छॾे त हुन 100 ते मिटी फेरे कुझु ई कोन रहे शेख सादी तो फरमाए मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो हिकिड़े दफ़े कावड़ में मूंखे कुतो कोठे मूंखे बाहि बीठी सो हिकिड़े ॾींहुं राज़ी करण जे लाइ मूंखे हथियो पियो ॾिए तोहफ़ो पियो ॾिए राज़ी करे मां चयोमांसि हथियो तूं पाण वटि रखो भलाई करे अॻिते कुतो न चइजांइ इहो पंहिंजो तूं पाण वटि रख हज़रत अली करमल्ला कीअं थो फरमाए जराहात सिनान लहल तियामू वला यल्ताम मा जरह लिसान कुहाड़नि जा ज़ख़्म घाव तलवारुनि जा मलम पटीअ सां छुटी वेंदा पर जेको ज़बान जो अखर ॻाल्हायल आहे इन जो ज़ख़्म मलम पटीअ सां छुटी न सघंदो चङो ॻाल्हाए उन जो मिसाल रब हिते अलॻि ॾिनो आहे बुछड़े ॻाल्हाइण जो मिसाल रब अलॻि ॾिनो आहे इहा ज़बान आहे जेका असांजे हुज़ूर जन जा लफ़्ज़ ॾिसो हदीसूं छा आहिनि हुज़ूर जन जा फरमायल अखर आहिनि ॿियो छा आहे के अखर अहिड़ा हूंदा आहिनि जेके क़यामत ताईं विसरंदा न आहिनि अखर ॻाल्हायो मुंड में पर क़यामत ताईं न विसरी हज़रत लुकमान हकीम जा ॻाल्हायल अखर पुट जे लाइ क़ुर में लिखिया पिया आहिनि पुट खे हीअं चई नूह अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे हीअं चयो क़ुर में लिखियो पिया त इहे लफ़्ज़ त आहिनि न ॿियो छा आहे ऐं हुज़ूर जन जा फरमान अची जो गॾु कया अथनि त हीअ अखर फरमायूं फलाणी जाते हदीस जा किताब से आहे सित थी वई बुखारी थी वई मुस्लिम थी वई मुस्नद इमाम अहमद बिन हंबल थी वियो मुसनफ़ इब्न अबी शैबा थी वियो कई हदीस जा किताब अखर त आहिनि ॿियो छा ऐं ख़ुदि अहिड़ा केतिरा अखर आहिनि जेके ज़िंदगी भर यादि रहंदा विसरण जा न आहिनि ॿ टे दफ़ा मिसाल ॾिनो अथमि पर भेरो थो ॾियारियां
नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ओभर करे पाण साॼे पासे खां शुरू करे ॾेई वेंदा हुआ त जीअं हर को ओभर पिए साईंअ जी। हिकिड़े दफ़े जो ओभर करे ॾिठऊं त साॼे पासे ॾांहुं छोकिरो वेठो आहे, खाॿे पासे ॾांहुं पोढ़ो वेठो आहे। साईं जन सोचियो त पोढ़े खां त हाणे अछी ॾाढ़ी वारे खां त अलाह भया कंदो आहे जेकर ॾियां पोढ़े खे, पर साॼे पासे ॾांहुं वेठो आहे, वारो इन जो आहे। साईं जन सोचियो त जवान खां थो वठां, मोकल छोकिरे खां, पोइ पोढ़े खे था ॾियनि। पुट वारो तुंहिंजो आहे, पर जे कुर्बानी ॾी त हिन पोढ़े खे ॾियां अवल। तो छोकिरो थो चए त साईं ॿी का शइ हुजे त कुर्बानी ॾियां, तव्हांजे ओभर ते कुर्बानी केरु ॾींदो? अल्लाह। हज़रत इब्न अब्बास अखर अहिड़ो ॻाल्हाई जो अॼु ताईं विसरण जो न आहे। केतिरा अहिड़ा अखर हूंदा आहिनि जो अॼु ॻाल्हाए क़यामत ताईं न विसरनि। इहे अखर ई हूंदा आहिनि। अखर ॻाल्हाए दिलि ठारे रखे, अखर ॻाल्हाए त अंदरि साड़े रखे। रब सां इहो सुठे ॻाल्हाइण जो मिसाल ॾिनो, गंदे ॻाल्हाइण जो मिसाल अलॻि ॾिनो। फरमाए थो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त ज़बान सां 15 गुनाह थींदा आहिनि। कूड़ बि ज़बान सां ॻाल्हाईंदो आहे त कुफ्र जा अखर बि ज़बान सां बकंदो आहे। गारियूं बि ज़बान सां ॾींदो आहे त लानतूं बि ज़बान सां कंदो आहे। कूड़ी शाहिदी बि ज़बान सां ॾींदो आहे। ऐं सभु त सॼो जहान आहे ई इन ज़बान ते ठहियल। त मुंहिंजा भाइरो, माण्हूअ खे रब नेमत वॾी अता कई आहे, वरी पुछाणो बि एॾो वॾो आहे। हुज़ूर जन जे रूबरू ग़ालिबन उहद जे लड़ाईअ में या कंहिं ॿी लड़ाईअ में हिकिड़ो नौजवान शहीद थियो। पेट सां पथर ॿधो पियो जो बुख ते लड़े पियो। उन जी वालदा माउ उन जी पुट जे मथां बीठी आहे, हुज़ूर जन पासे सां बीठा आहिनि। अमड़ त अमड़ आहे न। उन पुट खे छा चयो त पुट तोखे जन्नत जूं मुबारकूं हुजनि। हुज़ूर जन फरमायो जन्नत तूं विराईंदी आहे छा? तो तयारु विराइण? कहिड़ी ख़बर मतां को ज़बान मां कंहिंसां अहिड़ो अखर गंदो ॻाल्हायो हुजे हुनजी पुछाणो थिएसि आख़िरत में। ऐं ज़बान उहा शइ आहे, हेड़ी शहादत मिली आहे। पर हुज़ूर जन फरमाए तोखे हक़ न आहे चवण जो, जेसीं ताईं अॻिते हली हिसाब रब जी हलो। हिकु जाइ ते रब फरमायो मा यल्फिज़ मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। सूरह काफ़ सूरत में रब फरमाए त जॾहिं बि तूं ज़बान मां अखर ॻाल्हाईंदो आहे, मलाइक बि लिखण वारा आहिनि जेके लिखी छॾींदा आहिनि, जेके किरामन कातिबीन चइबो आहे। सोचण जी ॻाल्हि आहे त मलाइक त असांजी निमाज़ बि लिखंदा आहिनि, असांजो हलण बि लिखंदा आहिनि, निहारण बि लिखंदा आहिनि। पोइ अखरनि जे लाइ रब छो फरमाए त मा यल्फिज़ मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। अखर ज़बान मां कढंदो आहे, मलाइक लिखी छॾींदा आहिनि। तॾहिं हुज़ूर जन फरमायो त जंहिंजो ॻाल्हाइण चांदीअ जहिड़ो अछो हुजे, आलमन लिखियो आहे त चांदीअ जहिड़ो अछो हुजे त बि ख़ामोशी सोन अथसि, माठ में रहण सोन अथसि। सुठो आहे माण्हू वल यसौक बैतुक वल वबक अला ख़तियतिक अमसिक अलैक लिसानक। साहब ये हुज़ूर जन खां अर्ज़ु कयो त साईं नजात जो तरीक़ो, आख़िरत में कीअं नजात ला? पाण वण 3 कम कर। वबिक अला ख़तियतिक पंहिंजे गुनाहनि ते पिशेमान थी रोंदो कर। वल यसौक बैतुक घणो करे घर में रह रुल न। व अमसिक अलैक लिसानक पंहिंजे ज़बान ते कंट्रोल कर। ये 3 शयूं आहिनि जंहिंसां आख़िरत में निजात थी मिले। हाणे ॾिसजो मिसाल कीअं थो ॾिए अलाह ताला। अलम तर कैफ़ ज़रब अल्लाह मसलन कलिमतन तय्यबतन। पाक कलमो, भलो अखर, कलमो माना अखर, ज़बान मां कढे। हे जेको असां कलमो चवंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चवंदा आहियूं कलमो, बाक़ी आहे कलाम, जुमिलो आहे। कलमो माना हिकिड़ो अखर, हिन में त खोड़ अखर आहिनि न, पर चइजी वियो आहे तंहिंजे करे हाणे इस्तेमालु थो थिए कलमो। तय्यब कलमो इहो आहे जेको ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चऊं था। रब फरमाए कलमे पाक जो मिसाल, रुगो इहो न आहे क़ुरान पढ़, पाक कलाम आहे, हिकु हिकु अखर पाक आहे। दुरूद वेठो पढ़, इहो बि कलमो तय्यब आहे। या वरी सुभान अल्लाह कर, अल्हम्दुलिल्लाह चओ, सुठो अखर ज़बान मां ॻाल्हाए। रब थो फरमाए
सुठो तो अखर ज़बान मां कढियो क शजरतिन तय्यबतिन, ॼण तो पाक वण पोखे छॾियो। शजर माना वण, तय्यबतन माना पाक, भलो तो वण पोखियो आहे। सलात शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। हिकिड़ो अखर तो ॻाल्हायो ॼण तो पाक वण पोखे छॾियो। कहिड़ो वण हूंदो? तशरीह रब पाण थो करे, फरमाए थो असलुहा साबितुन, तो अहिड़ो वण पोखियो आहे जंहिंजूं पाड़ूं जर में आहिनि। इहो छो थो फरमाए? हाणे मूंखे गुपचाणनि जो पासो नवाब शाह जे परियां उतां जो माण्हू मिलियो, मूंखे जिंदा साने साईं बाग बागीचा ज़मीनूं भलियूं, ॾाढो शाखुनि जो पाणी, पर हाणे शाखुनि जो पाणी जो ख़तमु थियो त असां वटि जर जो पाणी करो करो, काॾे विया बाग, काॾे वियूं पोखूं आबादियूं ख़तमु, हाणे सुञ थी वई, पोठो थी। मूंखे ॾिसी आहियां त सफ़ा रुञ ई रुञ लॻी पई आहे। त रब थो फरमाए पियो न, तुंहिंजो वण हिते बि न सुकंदो। असलो आहे साबितुनि, पाड़ूं जर में अथसि, शाख सुके त सुके, पर हिन खे पाणीअ जी परवाह कान्हे, ॿियो मिलंदुसि। वफ़रहा फ़िस्समा, तो जेको सुठो अखर ॻाल्हायो आहे इन जूं चोटियूं हुन आसमान ॾे। इहो छो थो अलाह साईं फरमाए? छो त जेके हेठि चोटियूं अथसि उन्हनि सां चुठिया वॾी, अंब जे हेठि हुजनि त राति जो अंबड़ियूं ई पटियो वञनि, लीमो हेठां त राति जो वरी पटियो, सुबुह जो खपायूं वेठा आहिनि बाज़ार में, ॿेर जूं टारियूं हेठि त ॾिठी हूंदवसि उन सां चुठे। हा, छाड़पूं पादर बि भितर बि, छो त हेठि आहे न। तरफ़ थो फरमाए न, तो जेको सुठो अखर ज़बान मां कढियो आहे, तुंहिंजे वण जूं पाड़ूं हेठि आहिनि ऐं चोटियूं इन जूं आसमान ते आहिनि। छोकिरनि जूं जिंबूं इहे लॻंदसि कोन, छाड़पूं कोन लॻंदसि, इहो तमामु मथे आहे, तूं परवाह न कर। वफ़रहा फ़िस्समा तूती उकुलहा कुल्ल हीन बिइज़्नि रब्बिहा, तो अहिड़ो वण पोखियो आहे। माण्हुनि जा वण हूंदा आहिनि जेके मेवो ॾियनि, मौसमाए थो, मुंदाए थो, पर तो अहिड़ो वण पोखियो आहे जेको हमेशह उनखे मेवो पियो खावे, अहिड़ो तो वण पोखियो आहे। हूअं ॿिनि मिसालनि में मां अॻे बि 3 साल अॻे मिसाल ॾिना, 2 ॻाल्हाइण खे मिसाल इन सां वण सां। नौशेरवान बादशाह हुज़ूर जंहिंजे दौर में हो, आदिल बादशाह हो ईरान जो, उन जे लाइ शेख सादी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त हरण शिकार कयूं, जमायती गॾु हुजनि लश्कर, त चऊं साईं लूणु कोन आहे तोसां, विसरी वियो आहे, पचायूं कीअं? बादशाह चयो त लूणु वठी अचो पर पैसनि सां वठिजो, मुफ़्त न वठिजो। साईं लूण जी कहिड़ी क़ीमत आहे? हींअर ई 10 रुपए जो था वठो त हेॾी गोथरी था ॾियनि, कहिड़ी क़ीमत आहे? बादशाह चयो न मूंखे ख़बर आहे, तव्हां लूणु वठंदव टके जो, रही ते असांजे हुकूमत जा लख रुपया खाई वेंदा। चवंदा त बादशाह जो खाए थो, असां छो न खाऊंसि? तंहिंजे करे इहो दरवाज़ो ई बंदि हुजे, पैसनि सां वठंदा कयो। सियाणो बादशाह हो। रस्ते सां लंघे पियो, राज गॾुसि चङो ख़ासो टोलो माण्हुनि जो, खुरजी न पैसनि जी भरियल, तॾहिं नोट कोन हा, ऐं तॾहिं चांदीअ ऐं सोन जा सिक्का, गिनियूं ऐं रुपया, दिरहम दनानीर, तो खुरजी न भरियल। खुरजी न माना बोरो वॾो जेको वारनि सां ठहे, ॾास मां ठहे, अहिड़ो भरियल पैसनि जो, घोड़े ते रखियल या गॾ ते, जमायत बि गॾु। बादशाह ॾिठो त पोड़ो आहे हिकिड़ो, झूर कुराड़ो, हाणी पियो त वण पोखे। अड़े बीह जो त साईं पोड़े जी उमिरि आहे, हाणी त वण पोखे, अञा माना एॾो जीअंदो छा जो हिन जो फल खाईंदो? लही बादशाह वेसो पोड़ा ॾे त ख़बर, अञा एतिरो जीअंदे छा जो हिन जो वण जो फल खाई? चई साहब हयाती हूंदी त खाईंदुसि, जे न हूंदी त वॾनि पोखियो, असां खाधो, मां पोखियां थो, पोयां खाईंदो। बादशाह तो वाह पोड़ा तुंहिंजो जवाबु। अड़े हिनखे 1000 दिरहम गणे ॾियोसि इनाम में, पोड़े वठी इनाम, ऐं चईं त बादशाह सलामत, तूं पियो चई त फल खाईंदे अलाए न, मां त अञा पोखे बसि कयो त मूंखे त फल ॾिन। बादशाह चयो वाह पोड़ा तुंहिंजो जवाबु। अड़े हिनखे ॿियो 1000 रुपया इनाम में ॾियो। ॿियो वठी पोड़े जो त साईं
माण्हुनि जा वण ॾींदा अथई साल में हिकिड़ो दफ़ो फर, पर मुंहिंजे त घड़ीअ में 2 दफ़ा फर। बादशाह चयो न कि अञा बि 1000 दिरहम ॾियो, पर हितां तकड़ा हलो मथां जो कोड़ो खुर्जी न खाली करे। जुमिलो जुमिलो हुनजो लख पियो लहे, 1000 दिरहम पियो लहे, इहे न ॻाल्हाइण हुनजो मुल्ह पियो लहे। ॿियो वरी हुज़ूर जन जो मिसाल आहे, पाण फरमायो त मां मेराज जी राति मोटां पियो त सिदरतुल मुंतहा खे टेक ॾियूं कोड़ो वेठो। जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो तुंहिंजो ॾाॾो इब्राहिम अलैहिस्सलाम मिलियो वल। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मिलियुसि, अब्बा ख़ुशि ख़ैराफ़त खां पोइ वापसि थो वञी पंहिंजे उम्मत खे मुंहिंजो न्यापो ॾिजांइ। न्यापो मोकिले थो इब्राहिम अलैहिस्सलाम, ऐं हुज़ूर जन जे हथां अचे हिन उम्मत ॾे थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए चइजांइ अल जन्नत कीयानुन, जन्नत अथव मैदान, मां उहा तय्यबुन, पाणी भलो मिठो पाणी, पर वण एॾो पोखियो अचिजो। हुज़ूर जन फरमाए वण कीअं पोखिनि? इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए त चइजांइ त हिकिड़ो दफ़ो अल्लाह जो नालो वठंदो, क़ुरान जो अखर वठंदो त तव्हांजे लाइ जन्नत में वण पोखिजी वेंदो। माना ॾसियई बि सही त हीअं तव्हांजा बाग़ जन्नत पोखबा, माना हींअर जन्नत में वण कोन्हनि, पर तुंहिंजे मुंहिंजे ज़ुबान सां वण पोखबा आहिनि। अखर चओ अल्लाह जो नालो। जॾहिं हुज़ूर जन न्यापो ॾिनो उम्मत खे, तॾहिं हिकिड़ो साहबी उथी बीठो, चई साईं पोइ मूं वारो जन्नत त ॼहड़ थी वियो हूंदो। ॼहड़ तव्हां कोन सम्झंदा हूंदव। ॼहड़ माना वण पोखबा आहिनि, पोइ थींदा आहिनि घाटा, पोइ वरी पटे कबा आहिनि छिटा, इहे वरी ॿाराड़ीअ जा माण्हू सम्झंदा। त हिन चयो साईं पोइ मूं वारो जन्नत झंग थी वियो हूंदो, सॼो ॾींहुं वेठो थो ज़िक्र कयां। हुज़ूर जन फरमाए पोइ जन्नत खे तो जिरे पई ॾेढ जिरे बि सम्झो आहे छा, पोइ जहान बि वॾो आहे, तूं छा खुटाए सघंदे उनखे। हा त हुज़ूर जन ॾिनो न्यापो, हक़ीक़त बि आहे। हज़रत साईं ॿेर वारा ॿियनि लफ़्ज़नि में सम्झाईंदा हुआ, पाण फरमाईंदा हुआ त जन्नत में जायूं बि कोन अथव, उहे तूं मां हितां तामीर कंदा आहियूं। जेसीं ताईं तूं क़ुरान पढ़ी थो ॿुधी थो, जेसीं ताईं तूं निमाज़ पढ़ी थो, निमाज़ जे इंतज़ार में आहे, ज़िक्र वेठो थो करी, दुरूद वेठो थो पढ़ी, त जन्नत में मलाइक ठक ठक तेशियूं मारा पिया था हलनि, कमु पियो थो हले, जायूं पई थियूं ठहनि। पर जे बस करे ॼाड़ी हण में वेठो आहे त पर हो बि तेशियूं मारा फिटा करे वेठा आहिनि चुप। हाणे रिमोट कंट्रोल आहे तो मूं वटि, जॾहिं शुरू कयूं न, जॾहिं बस कयूं न, उहे बि थियूं ठहनि। पर कंहिं सोचणु खपे त अथव दोज़ख बि। मूं ॿारनि जे लाइ किताब लिखियो हो, नबवी नसीहत, 40 हदीसूं गॾु कयूं ॿारनि जे लाइ, ॿोली बि ॿाराणी। ॿारनि जो किताब आहे त शुरू बि मुंड बि कयांसि ॿाराणी ॿोलीअ सां। उन में मिसाल ॾिनो, मूं चयो वतायो फ़क़ीर सुतो पियो हो, सुबुह जो माणस चयुसि वञ वञी टांडो खणी आ पाड़े वारनि खां बाहि ॿारियूं, हिन सवड़ लाथी का न का, उतां ई जींदा मां उथिया ई कोन्हनि पाड़े वारा। तूं वेह कोन को, इतां ई उथिया ई कोन्हनि, जे मूंखे ख़बर आहे देरि सां थींदा। अड़े वञ ॾिस त साईं, के न बसि न मूंखे पका कोन थींदा। हे जॾहिं न उथियो त माणस कावड़ में चयो त भला पाड़े वारा न उथिया आहिनि त वञी दोज़ख में टांडो खणी आ। वताए चयो मां दोज़ख में बि टांडो कोन्हे को, दोज़ख में टांडो कोन्हे, या मां हर को हितां खणी वेंदो आहे। हाँ, अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नम भी, ये खाकी अपने फितरत में न नूरी है न नारी है। जन्नत भी हितां ठहंदो आहे, जन्नत जहन्नम भी हितां ठहंदो आहे, हितां माण्हू पोख पोखींदो आहे। तरफ़ कीअं थो मिसाल ॾे, फरमाए थो कलिमतन तय्यबतन क शजरतिन तय्यब, सुठो ॻाल्हाईंदे ॼण तो वण पोखे छॾियो, हमेशह तोखे उनजो पियो मिलंदो। असांजो उस्ताद साईं गुलाम अली हूंदो ॿेर शरीफ़ में, उहो बि फरमाए थो 1973 जो ग़ालिबन दौर हो, मां रियाज़ में हुयुसि ट्रेनिंग ते अरबीअ जी। अचां जो हरम में त सीढ़ीअ ते ॾाकण ते छोकिरो बीठो आहे, इन मुंहिंजो अंदाज़ो आहे त 4 सालनि जो हुयो। जॾहिं मां पुछियोमांसि, ॻाल्हायांसि हिन सां अरबी छोकिरे सां, नंढड़े सां, मसमुक नालो छा अथई? त छोकिरे मूंखे चयो
इस्मी नासिर, मुंहिंजो नालो नासिर आहे। नासिर माना मददगार। छोकिरे खे चवंदा नासिर अबीक, तूं पंहिंजे पीउ जो मददगार आहे छा? तो नंढड़ो छोकिरो मूंखे पियो चए ला 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 नासिर अबी हू अल्लाह इस्मी नासिर। साईं मां बाबे जो मददगार कोन आहियां, बाबे जो मददगार अल्लाह आहे, मुंहिंजो ठलो नालो नासिर अथई। त साईं गुलाम अली चयो त छोकिरे जो जवाबु मूंखे ज़िंदगीअ विसरंदो कोन्हे। वाह छोकिरा, तूं कहिड़ो न जो अखर ॻाल्हाए छॾियो, कहिड़ो तो सुहिणो जवाबु ॾेई छॾियो। त मुंहिंजा भाइर इहे अखर ई आहिनि जंहिंजो वॾो मुल्ह आहे, जंहिंजो वॾो मान आहे। सुठो ॻाल्हाए त ॼण तो वण पोखे छॾियो आहे। कीअं थो रब साईं फरमाए वयज़रिबुल्लाहुल अमसाल लिन्नास लअल्लहुम यतज़क्करून। तव्हांखे अल्लाह मिसाल ॾेई थो सम्झाए, मन तव्हां नसीहत हासिल कयो, पंहिंजे ॻाल्हाइण ते कंट्रोल कयो, थोरो ॻाल्हायो, सुठो ॻाल्हायो, वाट सां रस्ते सां ज़िक्र अज़कार में हुजे, माण्हू मस्जिद में त बि दौर तिलावत सां हुजे, चङो ॻाल्हाइबो, चङो नफ़ो आहे, माण्हू ख़ुशि थींदा, दुआऊं कंदा। ऐं जे बुछड़ो ॻाल्हाइबो त ख़राबु कमु थींदो। हाणे वरी हो मिसाल बुछड़े ॻाल्हाइण जो, उहो बि हिते ई मिसाल आहे सूरह इब्राहिम में। सलात शरीफ़ अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबीयिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। फरमाए तो मसलु कलिमतिन खबीसतिन कशजरतिन खबीसतिन। तव्हां बुछड़ो अखर ज़बान मां ॻाल्हायो ॼण तव्हां किन्नू वण पोखियो, कांडेरा पोखियो, टूह जी वल पोखियव। जहिड़ी पोख तहिड़ो फल। हाणे पे पढ़ियुमि जाहिलियत जो दौर पे लिखियुमि क़ससुल अंबिया में, त हुन में अजीब वाक़ियो पढ़ियुमि। अबू ज़मरा ज़ब्बी, उन जो लिखियलु हो त मुशरिकनि खे धीअरूं वणंदियूं कोन हुयूं, सो उन जे ज़ाल खे अबू ज़मरा ज़ब्बी अरब जे ज़ाल खे ॼाई धीउ। त क़ुर में आहे त यत वारा मिनल क़ौम, लिकंदो वतंदो त माण्हू छा चवंदा, धीउ ॼाई आहे। सो वरी ज़ाल जे घर कोन अचे, पाड़े वारनि जे घर में रहियो वेठो आहे, कॾहिं हुन घर में कॾहिं हुन घर में। हुन में लिखियलु हो त हिकिड़े ॾींहुं ज़ाल जे तंबूअ जे भरिसां लॻियो शामियाने जे, ज़ाल हिकिड़ो बेत पई चवे। छा पई चवे? माल अबी ज़मरा ला यातीना। अबू ज़मरा खे छा थियो आहे जो असांजो नथो अचे? पुट ऐं न्याणियूं ॼण असांजे वसां अचनि, असांजो त हथु कोन्हे, जेको ॾींदो उहो ई असांखे वठंदासीं। पोइ अॻिते थी चए माई असां त इहो ॿनीअ वांगुरु, पोख वांगुरु, जहिड़ो हारी ॿिज पोखींदो ओड़ो लुणंदो न, त जहिड़ो ॿिज पोखबो ओड़ो थींदो। रब थो फरमाए तो गंदो अखर ॻाल्हाए ॼण तो पंहिंजे लाइ किन्नू वण पोखे छॾियो, ख़राबु वण पोखियो अथई। इहो नतीजो हिन जो तमामु बुछड़ो निकिरंदो, समय माण्हुनि जे अंदरि खड़िजी पवंदो। रब थो फरमाए पियो ख़राब तो पोखे छॾियो आहे। इज्तुसत मिन फौकिल अर्ज़, पहाड़ अथसि ज़मीन में मथे मथा चिरे थी, हेठि कान्हे का अंदरि पहाड़। ॿिनि टूहनि खे हथु विझी जो सट ॾे त पहाड़ सूधो हली वेंदो, पहाड़ ई कान। ॿी माना ॿ अथवसि, बेबुनियाद, तूं ई पाण पछताईंदो, अजायो ॻाल्हाए। अहिड़ो अखर मूंखे ॻाल्हाइण ई न खपंदो। दिलि जो ॿिए जी ज़ख़्मी थिए त चवंदो त अजायो ॻाल्हाए, न ॻाल्हायां। पर सिंधीअ में छा चवंदा आहिनि, तीर छुटल, खीर ॾुधल, सुखुन चयल, वक़्तु वियल, चारई शयूं मोटी न ईंदियूं। सिंधीअ में कोन चवंदा त ॾुधो खीर कीअं वणे थड़े मोटंदो, मोटंदो न। हुज़ूर जन बि मिसाल ॾिनो, पाण फरमाए त मां मेराज जी राति मोटां पियो त ॾिठुमि त हिकिड़ो पथर आहे, उन पथर मज़ा ॾांद निकितो, ॾांद वॾो पथर नंढो। वरी थूना हणी अंदरि वञण जी पियो कोशिशि करे, पर ॾांद हेॾो सारो पथर में कीअं वञी सघे। जिब्रील अलैहिस्सलाम खे चवंदे छा जो मिसाल आहे? हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम फरमायो इहो ॻाल्हाइण जो मिसाल आहे, निकितो त सही पर इहो मोटंदो कोन को, जीअं ॾांद इन पथर में मोटी नथो सघे। हे मिसाल ॻाल्हाइण जो आहे। फरमाए थो पियो इहो जेको बुछड़ो ॻाल्हायो अथई, फरमाए थो माल हा मिन करार, पाण खे करार कोन्हे।
ॻाल्हाइण खां पोइ पछताईंदो। मां अजायो ॻाल्हायो। असांजो दोस्त मौलाना मीर मोहम्मद साहब मीरक वारो, उहो पियो चए त मां हिकिड़े ॿोलीअ ॾाढो घटि वधि ॻाल्हायो वाइज़ में, कैसेट उन जी खणी ऐं कैसेट मां वञी जज वटि केस कयोमांसि, हीअ ॾिस भाई मौलियुनि जा कम। त हुनखे जज घुरायो, क़ुर शरीफ़ मथां उन्हनि जे हेठि ॻाल्हि करे त मुंहिंजी कैसेट ई कान्हे, मुंहिंजो वाइज़ ई कोन्हे। माना चयो त पाण खे ई करार कोन्हे को त मां छो ॻाल्हायो, अजायो ॻाल्हायो। हिन पुछड़े ॻाल्हाइण खे का पाड़ कान्हे, को बुनियादु कोन्हे, पाण ई पछताईंदो त मां अजायो ॻाल्हायो। पर ॻाल्हायल अखर यार मोटंदो कोन को, तंहिंजे करे नथो मिसाल ॾिए त ईअं थो ॼण तव्हां पुछड़ो ॻाल्हाए ख़राबु ॻाल्हायो। हीअं हज़रत मौलाना अशरफी साहब मिसाल ॾिनो अजीब। पर मैं त हिकिड़ी छोकिरी सादी अकुल जी, ॻाल्हाइण बि सुठो कोन्हे, सो रिश्तो हुनजो थिए कोन पियो, नेठ ॻोल्हा सां रिश्तो थी वियो। त मां वरी छोकिरीअ खे सम्झायो त पुटु ॻाल्हाइजांइ न उते, हाज़ुर अमड़ कोन ॻाल्हाईंदुसि। पाण जी जॾहिं वई हिकिड़ो ॾींहुं ख़ामोश, ॿियो ॾींहुं ख़ामोश, टे ॾींहं ते ससु चयसि त पुटु तूं कोन थी ॻाल्हाई? की मासी मां बि ॻाल्हायां छा? की तूं ॻाल्हाए न, मुंहिंजी नुंहुं आहे न तूं। की मासी भला जेको मुड़ुसु मिलियो आहे इहो मरंदो त ॿियो मिलंदो? त ससु चयसि त पुटु तुंहिंजी माठ भली आहे, हरी रहियो ॻाल्हाइणो। एतबार कयो इन वाक़े पाण खां पोइ मां सोचींदो आहियां त असां शाम ताईं सवे माण्हुनि जी दिलियूं फटे था घर मोटूं। कंहिंसां कहिड़ो अखर था ॻाल्हायूं, कंहिंसां कहिड़ो अखर था ॻाल्हायूं, सवे माण्हुनि जी दिलियूं अंदरि फटे असां त शाम जो मोटूं। कंट्रोल आहे कोन को, कंहिंसां भोग थियो, चर्चो थियो, असां त भोग था सम्झूं, पर हो छा सम्झंदो त मूंसां वॾी जुठी करे वॾो मूंखे। तॾहिं त क़ुर में रब फरमा ला यस्खर क़ौम मिन क़ौमिन, असां इहे गुण अड़े कंहिंसां मज़ाक न कजांइ, भोग कंहिंसां न कजांइ, मथां हुनजे अंदरि ज़ख़्मी थी पए, फटिजी पए। त मुंहिंजा भाइरो अहिड़नि अखरनि खां माण्हू पाण बचाए, वन त ॻाल्हायल अखर सुखुन ता सुखुन न गुफ़्ता बाशत ऐं बो हुनरश न हुफ़्ता बाशत। शेख सादी थो फरमाए ते ॻाल्हाइण ई आज़माइश आहे। माण्हू केतिरे पाणीअ में आहे, इल्मु केतिरो अथसि, ॼाण केतिरी अथसि, इहो ॻाल्हाइण सां पतो पवंदो न। ॿ अखर ॻाल्हाईंदो त चवंदा त वाह 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 जो ॻाल्हाईंदो, ऐं जेकॾहिं ॿ अखर ॻाल्हाए चवंदा कुझु कोन ॼाणे। हज़रत साईं ॿेर वारा सबक़ पढ़ाईंदे न थकिजी पवंदा, 23 सबक़ पढ़ाईंदा, हिकिड़ा अकेला पाण, तॾहिं ॿियो को उस्ताद हुयनि बि कोन। 23 सबक़ थकिजी जो त पवनि त पोइ वरी लतीफ़ो ॿुधाईंदा, हाणे लतीफ़ो था ॿुधाइनि। पाण फरमाए त हिकिड़ो नओं मौलवी थी आयो, पंहिंजे ॻोठ में मदरसो खोलियो, सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबी उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। हिकिड़े ॾींहुं सबक़ पढ़ाए वेठो नओं मौलवी, त हिकिड़ो सफ़ेद पटको, कपिड़ा सफ़ेद, हथ में हिकिड़े में लठ, ॿिए में तस्बीह, बुज़ुर्ग अचे पियो थो। मौलवी डिॼी वियो, मता आयो चुकूं कढे, छोकिरा चुप ख़ामोश ख़ामोश साईं थो अचे। छोकिरनि माठी कई, हो जॾहिं अची वेठो त मौलवी डिॼंदे डिॼंदे चए थो इस्म गिरामी, त हो त को पढ़ियल टको बि कोन हो न, त इस्म जी माना बि कान पई अचे। सो चुप चईसीं नालो जी जूसब, त मौलवी छोकिरनि खे चयो पुटु पढ़ो पढ़ो या तो जूसब। हाणे ॾिसो त ॿियो कुझु बि न, रुगो हिकिड़ो जूसब जो अखर ॻाल्हायईं, हा त सॼो ढक खोले छॾी, हिन जी ॼाण केतिरी आहे, हा न। इल्म जो पतो ऐं माण्हूअ जी लियाकत सभु ॻाल्हाइण सां ई ज़ाहिर थींदी आहे, ॿियो छा सां ज़ाहिर थींदी? इहो ॻाल्हाइण जंहिंसां माण्हूअ जो पतो पवंदो त केतिरे पाणीअ में आहे। गंदो थो ॻाल्हाए चवंदा त ॻाल्हाइण जो गंदो आहे, हिन जे भरिसां ई न वियासीं, पर इहो सुठो थो ॻाल्हाए चाहे हिन जे भरिसां विया, हे ॻाल्हियूं बहितरीन सुठियूं थो करे। त मुंहिंजा भाइरो इहो ॻाल्हाइण जंहिंजा ॿई मिसाल अलाह ताला ॾेई सम्झायो त तूं पंहिंजे ज़ुबान ते कंट्रोल कर, थोरो ॻाल्हाए, घणो न ॻाल्हाए। घणे ॻाल्हाइण में नुक़सानु आहे, दिलि ईज़ाइजी पवंदी कंहिंजी, त इहो माफ़ तोखे करे ई न सघंदो। जीअं अॻाणो चयमि मलम पटीअ सां ॿियो ज़ख़्म छुटी वेंदो, पर हे ज़ख़्म न छुटी सघंदो कंहिंजो। हाणे मां नतीजो थो ॿुधायां ॿिन्ही जो, सुठे ॻाल्हाइण जो ऐं गंदे ॻाल्हाइण जो।
कुरान आहे साॻी सूरत आयतूं फरमाए थो युसब्बितुल्लाहु अल्लज़ीना आमनू बिलक़ौलि साबित फिल हयाति दुनिया व फिल आख़िरा फरमाए थो तूं हिते सुठड़े ॻाल्हाइण जी आदत धार सुठड़ो ॻाल्हाए रब थो फरमाए मुंहिंजो वाइदो आहे त मरण महिल क़ब्र में क़यामत में उन्हनि अखरनि ते साबित मां रखंदुसि हींअर तुंहिंजी हेर आहे क़ुर शरीफ़ जी आयतुल कुर्सी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम हलंदे वंदे सुभान अल्लाह व बिहम्दी सुभान अल्लाहिल अज़ीम ज़िक्र वेठो थो करे दुरूद वेठो थो पढ़ी हेर आदत आहे त पोइ रब थो फरमाए तव्हां मुंहिंजो वाइदो आहे त मरण महिल तोखे मां उन्हनि अखरनि ते साबित रखंदुसि मरण महिल तो कोई अखर ज़ुबान ते ईंदा कलमा भरींदे वेंदो पुट मुंहिंजो मौली सलीमुल्लाह बि मूंखे ॿुधाए कि बाबा हिकिड़ो राज़ो हो सो उहो वफ़ात पियो करे सकरात यकी दम कोन पियो निकिरे सो पुट हुनजो ॿाहिरि निकितो परेशान वीचारा मालिक परेशान था थी पवनि सकरात महिल ॿाहिरि निकितो त हुनजो मज़दूर पियो लंघे जेको सदाईं हुन सां कमु कंदो हुनखे यारतो वारे उस्ताद जो पोयूं टेम आहे सकरात पर कलमूं ज़ुबान मां कोन थो कढी सघे उस्ताद मूं वारो हल मां थो हलां मथां अची राज़े जी छा थो चए उस्ताद कम जो टाइम पूरो थी वियो इहे अखर ॿुधी राज़े हीअं हथ जी उछल ॾेई चए थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु पसा पूरा त मज़दूर जो उस्ताद जी आदत हूंदी शाम जो चवंदासीं टाइम पूरो थी वियो त तेशीअ खे उछल ॾेई कलमो भरे पोइ लहंदो भित तां त आदत जो हुयसि तव्हां पूरी थी वियसि हा हिते बि ईअं उहे अखर जी हेर हूंदी त माण्हू मरण महिल बि क़ब्र में बि मिसाल ॾियां तव्हांखे क़ब्र जो हुज़ूर जन फरमायो त मयत खे जॾहिं क़ब्र में पूरे कांधी मोटंदा आहिनि तॾहिं ॿ मलाइका ईंदा अथसि जिन खे मुनकर नकीर चइबो आहे फयुकीदान ही मयत खे उथारे विहारींदा आहिनि हे हूंदो निमाज़ जो हेरा को आदती सिज हुनजो लहंदे ॿुॾंदे नज़र ईंदुसि ओलह मोड़ त करे पूरींदा आहियूं ॾिसंदो सिज लहे ॿुॾे थो मलाइकनि खे चवंदो ज़रूनी उसली ऐं छॾियो तव्हांखे लॻाइनि सुवाल जवाब मुंहिंजी निमाज़ थी कज़ा थिए मां निमाज़ पढ़ी वठां त पोइ सुवाल कयां इहो केरु यादि ॾियारींदो अलाह यादि ॾियारींदो छो त हेरा हुयो निमाज़ वञेसि ॼण मौत मथां आयुसि निमाज़ घुसेसि करार ई न हुजेसि अहिड़ो जे आशिक़ निमाज़ जो आहे त चवंदासीं वराणी यको वेठो त निमाज़ पढ़ो असां बसि कई सुवाल न छी त मुंहिंजा भाइरो इहा हेर जे सुठी हूंदी न त उते बि इहे अखर ऐं हिते बि ई अथव हिकिड़ा नौजवान छोकिरा हिक ॿिए खे गारियूं बुझा त छा चवंदा त बापू न लंघे त हिन महिल तूं बि सूफ़ी मां बि सूफ़ी ख़ामोश पर आदत जो हूंदी त उहा काॾे ॾींदी उहा पंजे ॾींहुं पकड़ाए विझंदसि असांजो हिकिड़ो दोस्त न पढ़ंदो हो 57 में 1957 में असां सर्फ पिया पढ़ूं त उहो वॾनि किताबनि में हो पर हुनखे गंदी ॻाल्हाइण जी हेर हुई आदत हुयसि पंहिंजे मौसम अहिड़ा किना अखर ॻाल्हाईंदो हिकिड़े दफ़े को ज़ुकाम थी पियुसि त वियो हकीम साहिब वटि हकीम वरी चरे धातुरे वारी गोरियूं ॾिनसि 15 त हिकिड़ी सुबुह हिकिड़ी शाम खाए गया पर मस्तानी तालिबनि जी तबियत 15 यकियूं खाई छॾियूं हाणे हिन दिमाग़ थी वियो ख़ुश्क हिन खे हौसले में कोन साईं ॿेर वारा जो ॿेपारीअ जी निमाज़ पढ़ाइण आया त उहो मोली उहे अखर पियो जेके पंहिंजे में ॻाल्हाईंदो उस्ताद ईअं पकड़िजी पवंदा आहियूं असां हेर जे न पुछड़नि ॻाल्हाइण जी हूंदी न त मलाइकनि जा ॾो उहे अखर मरण महिल बि जे पतन जो हेरा का चवंदो यको थो अचे छको थो अचे पसाह पूरा गार गंद तव्हां पई हलंदी ॼाड़ी पई हलंदी पसाह पूरा कीअं थो रब फरमाए मुंहिंजो वाइदो आहे त मां साबित रखंदुसि जेकॾहिं सुठनि अखर तुंहिंजो हेर हूंदी त रब जे आॾो बि ईअं हितां वारी आदत उते हुज़ूर जन फरमाए हिकिड़े माण्हूअ जी नेकी हिकिड़ी खुटी पवंदी अलाह ताला फरमाईंदुसि त वञी कंहिंखां वठी आ तराज़ू हूंदी हुन में तोर में खुटी पियो आहे हिकिड़ी नेकी खुटई वठी आ त ॾियाई जनत हे वेंदो पीउ माउ भाउ पर केरु से अहिड़े जहान में ॾिए केरु थो नेकी किथां न मिलंदसि वीचारो हाणे दोज़ख ॾे वञण लाइ कहिड़ी दिलि चवंदसि टुरमाईंदो पियो ईंदो परेशान थियो ईंदो त
हिकिड़े माण्हू नज़र पवंदसि, ओ मुंहिंजो छा थियो अथई? यार हिकिड़ी नेकी थी खुटे वञा पियो थो दोज़ख ॾे। हिकिड़ी नेकी मुंहिंजे आमाल में आहे ई नेकी हिकिड़ी। हाणे तोखे जॾहिं हिकिड़ी नेकी खुटई थी त जन्नत कोन थो ॾियई, मूंखे हुन ते छा ॾींदो? तंहिंजे करे मूं वारी नेकी खण, तुंहिंजो कमु थिए पियो। असां त हूअं ई बि वञूं था होॾे, तूं वञी पंहिंजो कमु कर। हे नेकी वठी ईंदो ऐं अलाह ताला ॼाणे थो, पर रब साईं पुछंदुसि त नेकी कंहिं ॾिनई? चवंदुसि फलाणे ॾिनी। घुरायोसि, वठी रूबरू रब साईं फरमाईंदो त अहिड़ी जाइ ते तो नेकी ॾिनी आहे हिनखे। चइसि हुई हिकिड़ी खुटेसि, हिकिड़ी थी अथई, नेकी कोन थो छॾी, मूंखे तूं केॾो ॾींदे? त रब फरमाईंदो सखी त मां आहियां, तो वॾे जहान में सखा कई आहे, ऐं उन खे नसीब थींदी जंहिंखे हिते हिनजी तबियत अहिड़ी हूंदी। उते चयो त ॿिए जो भलो थिए पोइ मुंहिंजो भला, नुक़सान थियो त ॿिए जो त भलो थिए। यूं सिरू न लान फुसिम वलो कान बेम खसास, पंहिंजो नुक़सान थिए ॿिए जो फ़ाइदो थो करे। फरमाईंदा ॿई ॼणा तव्हां गॾिजी जन्नत में वञो। त मुंहिंजा भाइरो, हितां वारी आदत उते कमु ईंदी, बुछड़ी आदत उते नुक़सान ॾींदी। जीअं हुज़ूर जन ॿियो मिसाल ॾिनो, पाण फरमाईंदा क़यामत में हिकिड़े माण्हूअ खे रब जे आॾो हाज़िर कंदा। रब पुछंदो त हे अमाल नाम तुंहिंजो गुनाह कया थी? छो? चवंदोसीं मां ई गुनाह, असुल न, मां मस्जिद खां निकितो ई कोन। मलाइकनि जो लिखियो आहे, अलाए दुश्मन ई न अलाए छो वेठे लिखियो अथनि। शाहिद भला, मां पाण वात वकील आहियां, शाहिद छा कंदा? अलाह, छो त हिते कूड़ो हूंदो, उते साॻी आदत हूंदसि कूड़ वारो, रब जे आॾो। हुज़ूर जन मुर्किया, मुर्की पाण फरमायो, साहबनि पुछियोसीं छो था मुर्को? जी मूंखे उहो निज़ारो यादि अची वियो, रब जे आॾो पेर ॿधी कूड़ हणंदो त मां मस्जिद खां निकितो ई कोन। शायद को बि न, मां पाण शायद आहियां। क़ुरान जी आयत हुज़ूर जन पढ़ी, नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम। रब थो फरमाए त मां वात ते मोहर हणंदोसांसि, पोइ हुनजा हथ ॻाल्हाईंदा, उज़वा ॻाल्हाईंदा, पेर ॻाल्हाईंदा। पर इहो दादागीर हिते बि दड़का ॾींदो त मतां मुंहिंजे लाइ शायदि ॾिनी अथव, मारींदोसांव, घटि कंदोसांव, उते बि आदत न वेंदसि। उज़न उज़वर खे चवंदो लिम शहिद तुम अलैना, अड़े छो ॾिनो शायदि? हिरियल त आहे न दड़कनि ते, क़ुरान थो चए लिम शहिद तुम अलैना, छो ॾिनो शायदि? पर उज़वा चवंदसि अंतकन अल्लाहु लज़ी अंतक कुल शइ, इहो बि क़ुरान आहे। उज़वा चवंदा त छा कयूं, रब जो अमुर थी वियो, असां तॾहिं ॻाल्हायूं। जेको अलाह ज़ुबान सां ॻाल्हाए थो, हथनि खे उहो ॻाल्हाइजो, पेरनि खे उहो ॻाल्हाइजो। इहो छो कूड़ हणंदो? छो त हिते हेर हुयसि कूड़नि शाहिदनि, कूड़नि जी, तॾहिं रब जे आॾो बि कूड़ न मुड़ंदो, पेर ॿधी कूड़ हणंदो जीअं हिते हेरियलो। ऐं वरी हुज़ूर जन फरमाए त ॿिए माण्हू, ऐं हिन खे वरी कंहिंखे मारे बि ईंदो, जेकर को शाहिदी ॾिएसि त हुनखे क़त्ल बि करे ईंदो। क़ुरान शरीफ़ छा थो फरमाए, यौम यउज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि, जॾहिं न हथनि शाहिदी ॾिनसि त हथनि खे सज़ा कीअं ॾिए? मालिकनि त किलेशन बि कान रखियसि, कुहाड़ी बि न। पोइ क़ुरान थो फरमाए यौम यउज़्ज़ु ज़ालिमु अला यदैहि, अहिड़ो ज़ालिम पंहिंजे हथ खे पाण चकु हणंदो, सज़ा त ॾिए न, हेर त पंहिंजी पूरी करे न, चकु त हूंदो न साण। ख़ुद का जूता ख़ुद का सर, केॾो खसारो थी वेंदो, केॾो नुक़सान थी वेंदो। हिते जे हेर हूंदी चङे ॻाल्हाइण जी त मरण में, अॻिते क़ब्र में, क़यामत में उहा हुज़ूर जन फरमाए जॾहिं ॿिए माण्हूअ खे आणींदा क़यामत अहिड़ी, पोइ उते रब साईं हुनखे बीहारींदो, शर्म खां वेचारे खां लॼ खां कंधु हेठि, शर्मसार थियो बीठो हूंदो। हे गुनाह छो कया थी? जवाब ई न ॾींदो, कहिड़ो जवाबु ॾे? मरम में ॿुॾो पियो हूंदो शर्म में। अलाह ताला ॿुधा छोकी छोकी ॿ टे दफ़ा पुछंदुसि, नेठि हिन जे शर्म खे ॾिसी रब फरमाईंदो चङो छॾियां थो, हल तूं, छो त हिते ई वीचारो निमाणो हो, हिते ई बासींदो त मां ख़ताकार आहियां। इन निमाणाए पसां रब क़यामत में उथारींदुसि, इन आदत हुनखे नफ़ो ॾेई वेंदी। पर जेको हिते बद आदत आहे त इहो मरण महिल बि कोन छॾींदो, क़ब्र में बि कोन छॾींदो, क़यामत में बि कोन छॾींदो। मुंहिंजा भाइरो, तॾहिं रब कीअं थो सम्झाए पियो? फरमाए थो युसब्बितुल्लाहु लज़ीना आमनू बिलक़ौलि साबित फिल हयाति दुनिया। जंहिंजी हे रहे, मां मिसाल ॾींदो आहियां, डॉक्टर ख़ालिद महमूद जी आदत ई
मदरसे में फजर जो उथी नमाज 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 उथो उथो नमाज दे उथो ताल मंडे त अल्लाह ताला उन फजर जे टाइम ते उनखे शहादत ॾेई छॾी। हज़रत अली करमल्ला जा रोज़ाना जमायत खे चए नमाज 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 त शहादत महिल बि ईअं नमाज लाइ उथारे पियो त शहीद धक लॻो शहीद थी। आदत जो हूंदी हेर हूंदी आदत काॾे वञे आदत न छॾे आदती उज़ो न छॾे जार हेर हुजे हलण महिल घुमण महिल रब जो को न को नालो यादि करे छॾियो उहो पिया तव्हां चओ। घुमंदे फिरंदे दुकान ते दुकान पियो थो हले न उन महिल बि अखर को न को ज़ुबान ते अलाह जे नाले जो हुजे हथ भली कम सां हुजनि पर ज़ुबान ते सुठो अखर हुजे। जंहिं वक़्त में लारीअ ते चढ़िजे कार ते चढ़िजे हे त हथ हलाईंदा न कार रस्तो अखियूं ॾिसंदियूं न पर ज़ुबान पंहिंजे ते को न को सुठो अखर हुजे। हेर घणी हूंदी अल्लाह तो फरमाए मुंहिंजो वाइदो आहे त मरण महिल मां यादि ॾियारींदुसि क़ब्र में तोखे मां यादि ॾियारींदुसि आख़िरत में तोखे मां यादि ॾियारींदुसि। इहे शयूं अल्लाह जो कमु आहे जेको यादि ॾियारे। हिते छा थो फरमाए पियो युज़िल्लुल्लाहु ज़ालिमीन ज़ालिमनि खे बि गुमराह इन करे रब साईं करे छॾींदो जे हेर हूंदसि त पोइ चई न सघंदो। हाणे छा थियो जो हिकिड़ी जाइ ते मुंहिंजो वाइज़ कयो हिकिड़ो दोस्त मूंखे थो चए चई मोली बी जाए मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो कुकड़नि जे वेड़ा जो हेराक पर मां मरण महिल मथां होसांसि कलमा भरींदे वियो मां कीअं ॾिठो तूं कीअं थो जंहिंजे आदत में वेंदो हेर में मूं चयो तर्स मां आयतूं ॾिसां आयत जो ॾिसां त पोयूं ॿ अखर अञा हुआ जेके हाणे थो ॿुधायां छा आहे वयफ़अलुल्लाहु मा यशा वरी बि रब जी मर्ज़ी आहे जीअं वणेसि तीअं अल्लाह कानून हो आहे उसूल हो आहे पर वरी बि मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंजी का अदा वणी थी वञे रब खे त उनखे मरण महिल ई कलमो नसीब करे छॾींदुसि। इहो अलॻि जहान आहे बाक़ी उसूल हो आहे कानून हो आहे यफ़अलुल्लाहु मा यशा जीअं वणेसि तीअं बस अदले छुटा आउन फेरो कर को फज़ल आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना हब लना मिन लदुनका रहमह रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर तुलिजुल लैल फिन नहार तुलिजुन नहार फिल लैल तुखरिजुल हय्य मिनल मय्यित तुखरिजुल मय्यित मिनल हय्य तर्ज़ुक़ु मन तशा बग़ैर हिसाब अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मा सअल बिका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नस्तईज़ु बिका मस्तआज़ बिका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह साईं ॿिन्ही जाननि जूं भलायूं नसीब फरमा असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमा असांजो अचण वेहण बख़्शिश जो ज़रियो बना बे औलादनि खे साले औलाद अता फरमा असांजे बच्चनि खे घर भातियुनि खे नेक साले अता रब साईं बेरोज़गारनि खे हलाल जी रोज़ी नसीब फरमा रोज़ीअ में बरकत नाज़िल फरमा यारी त ईमान सां मारी त ईमान सां आख़िरत में उतारी नेकनि भलारनि सां रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व अला आलिहि व सल्लम।